साइंस सरकारी स्कूल बंद करने के ऐलान के बाद जी हुकूमतों को आईना दिखाते हुए कोरोना की आड़ में मासूम बच्चों का मुस्तकबिल तबाह कर रहे हैं। रिपोर्ट अब्दुल रज़ाक रहमू, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़। रखियूं आहिनि उन्हनि बजट जेका रखी आहे उहा बि तइलीम दुश्मनी रखी आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजो वज़ीर आला 10 ॾींहं जेके आहिनि मुहर्रम जा उते मजलिसूं हलनि था, जलसा हलनि था, जुलूस हलनि था, लखनि माण्हुनि जा मुजमा थियनि था। उते कोरोना न आहे, SOP ते अमल नथो थिए, उते कुझु बि न आहे। वरी ॿिए ॾींहुं माना 12 कलाक गुज़री था वञनि, 12 कलाकनि खां पोइ नक जी ॾाढाई सां बेशर्मीअ सां जे ऐलान थो करे त बाबा हाणे तइलीमी इदारा बंदि कयो। इहो माना छा आहे? ऐं उहो साॻियो वज़ीर आला जुलाई जे महीने में अमेरिका में वञे थो, हुनजो पुट उते पढ़े थो, उहो फंक्शन वञी अटेंड थो करे। हुनजे पुट जे तइलीम ते का पाबंदी न आहे, ग़रीबनि जे ॿारनि जे तइलीम ते पाबंदी आहे। उहो साॻियो वज़ीर आला सेवण जॾहिं वञे थो, लखनि जे मजमुअनि में प्रोटोकॉल में वञे थो, कोई SOPs न आहे, कुझु बि न आहे, उते का पाबंदी न आहे। हींअर जेके असांजा वज़ीर जेके नवां हिननि खया आहिनि, हुननि जा दावतूं थिया आहिनि, हुननि जा आजियाणा थिया आहिनि, लखनि जे तादाद में माण्हू गॾु थिया आहिनि। उते को बि SOPs न आहे, उते को बि कोरोना न आहे, उते का बि पाबंदी न आहे। जेकॾहिं पाबंदी आहे त सरकारी स्कूलनि में ग़रीबनि जा ॿार पढ़ंदड़ आहिनि, उन्हनि ते पाबंदी आहे। हींअर माल पिड़ियूं जेके लॻा आहिनि हज़ारनि जे तादाद में, हींअर उज़ई जेका थी कराची में, सॼे पाकिस्तान बल्कि एशिया जे वॾे में वॾी माल पिड़ी आहे, उन माल पिड़ी ते का पाबंदी न आहे। हिते जेके हर शहर में हर चौक ते अॻी अरबा ते बि हिते पिड़ी लॻी, उन पिड़ी ते का पाबंदी न आहे। को बि SOPs ते अमल नथो थिए, कंहिंखे मास्क पातल न आहे, उहो बाक़ाइदे पुलिस जे सरबराही में उहे माल पिड़ियूं हलनि था। ही जेके असांजा जेके बाज़ारूं आहिनि, उहे बाज़ारनि ते का पाबंदी न आहे, मेलनि ते का पाबंदी न आहे, मलाखड़नि ते का पाबंदी न आहे, शराब जे घुतनि ते का पाबंदी न आहे, शराब जे अॾनि ते का पाबंदी न आहे, चर्च जे अॾनि ते का पाबंदी न आहे, मवालनि जे मुजमुअनि ते का पाबंदी न आहे। जेकॾहिं पाबंदी आहे त तइलीमी इदारनि ते पाबंदी आहे, जेकॾहिं पाबंदी आहे त ग़रीब जे ॿार सां उनजे तइलीम ते पाबंदी आहे। सभ खां वधीक SOPs ते अमल तइलीमी इदारा कनि पिया, सभ खां वधीक SOPs ते अमल तइलीमी इदारा कनि पिया। अॼु बि जेको ॿार पढ़े थो, उहो भले KG जो ॿार आहे, उहो मास्क पाए हले थो, सैनिटाइज़र हथनि खे हणी उहो पोइ पंहिंजे घरां निकिरे थो, उन ते पाबंदी आहे। बाक़ी जेको SOPs ते अमल नथो करे, जेको उन ते पाबंदी आहे, उन ते कोरोना आहे। असीं